साईं तव्हां मथे में सूरज जी ॻाल्हि पई कई, सो वरी आऊं कड़क चांहि ठाहे आई आहियां। चांहि पीअण ते किथे थी दिलि करे मेरो, हीअं त दिलि ज़हर पीअण जे लाइ थी करे। मुंहिंजी धीउ हिन वक़्तु एॾी परेशान आहे, दौलत ताक़त हुअण जे बावजूद बि मां हुन जे लाइ कुझु नथो करे सघां। तव्हां चांहि त वठो साईं। धणी बख़्शई सोढे जी त इहा सलाह हुई त असांखे हींअर फौरन ई ॻोठ छॾणु खपे, छो जो ख़ान बहादुर केॾी महिल बि का नीच हरकत करे सघे थो। धणी बख़्शी सोढे खां अलावा ॿियो कंहिं बि त फ़ोन कई हुई न? शम्स नाले ज़हर अली जो को दोस्त हुयो, उनखे मूं हींअर मैसेज बि कयो आहे ज़हर अली जे सिहत जे हवाले सां उहो अपडेट करे। शम्स नाले जे शख़्स जी तव्हां ॻाल्हि पिया कयो, ज़हर अली बदिरां ख़ान बहादुर जो को छाड़तो हुजे? तव्हांजे दिलि जो हाल ॼाणण ऐं तव्हांजे दिलि में ख़ान बहादुर जो डपु पैदा करण लाइ कार कई हुजेसि? हा, ईअं बि मुमकिन आहे। असांखे ईअं घर छॾण तकड़ि न करणु खपे। बहरहाल मां त इहो थी चवां त एहतियात तमामु ज़रूरी आहे। बहरहाल अलाह मालिक आहे, लिखे खे केरु बि तारे नाहे सघंदो, सो हरू भरू फत करणु ऐं परेशान थियण मां को फ़ाइदो ई कोन्हे। यार साले अल्लाह कदो एसपी साहब भी जल्दी ठीक थी दो ऐं पंहिंजी इहा ई कोशिशि आहे त चाचे शाम रात जी हर तरह सां मदद कयूं। ठीक तो ठीक सोडा, असांखे हर तरह सां होशियार रहणु घुरिजे। यार साले सुभाणे मूंखे को हथियार हथ करे हुई बंदूक ख़ान बहादुर उहा ई पंहिंजी वापसि करे छॾी। हाणे त मां हथे खाली आहियां, इन जे करे हथ में हथियार ज़रूरी आहे। सोडा चाचे शामराज जे घर में हथियारनि जा ढेर लॻाता है, उतां खणी वठजांइ। त पोइ सुभाणे चौकी जी शुरूआत कयूं ऐं पहिरीं राति तूं बीहंदे या मां? ॿई गॾु कंदासीं, खोड़ सारियूं कचहरियूं बि कंदासीं ऐं दुश्मन ते नज़र बि रखंदासीं। अलॻि अलॻि चौकीरी छाजी? सोप सीरियल वेरन जी वस्ती तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।